नासिन हाला में शेदातपुर के उस्ताद जाम अज़ीज़ जखरो के खून सां इंसाफ़ लाइ धरणो हणंदड़ जखरा बिरादरी के माण्हुनि समेत 300 खां वधीक माण्हुनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां अपडेट वठूं था इमदाद चांग खां। इमदाद, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो रहां जेको आहे सो जाम अज़ीज़ जखरे जे वारसनि मथां हाला थाणे ते सरकार पारां फरियादी SHO ठारो खान भट्टी जी फरियाद ते जेको आहे सो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में जेके कलम लॻा आहिनि 341, 353, 337, H2 147, 148, 149 TPC 678 तहत जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे। केस में जेके नामज़द जेके जवाबदार जेके कया विया आहिनि हरिक सोहेल वलद मोहम्मद लाखो, ॿियो जेको आहे सो जाम हैदर वलद सवाई जखरे जो, ॿियो जेको आहे सो जाम अरशद अली मोहम्मद सवाई जखरे जो, जाम जुल्फकार अली जखरे जो, जाम मुर्तज़ा जखरे जो, महबूब अली वलद सवाई जखरे जो, अलादीन उमंगसी ऐं ॿियनि ते जेको आहे सो पुलिस पारां जेको आहे सो केस दाख़िल कयो वियो आहे। इहो ॼाणायो आहे त हिननि जेको आहे रोड ब्लॉक गैर क़ानूनी रोड ब्लॉक कयो आहे। जी इमदाद, तव्हांजी महिरबानी।